दोस्तों मां हींअर मौजूदु आहियां लाड़काणे जी स्टेडियम ते। ही पोयां मंज़र ॾिसी सघो था तव्हां। स्टेडियम वॾी ख़ूबसूरत पोयां नज़ारा आहिनि ऐं नज़ारा बि परे खां ई नज़र था अचनि। बाक़ी हिते वॾी गंदगी फैलियल आहे, माण्हू वाक बाक कनि था। ऐं ॿी हिकिड़ी शइ तव्हांखे ॾेखारींदो हलां त इंतिहाई ॾुखु थियो। ही हेॾी वॾी स्टेडियम, हेॾो वॾो ग्राउंड, उन जी हालति इहे ॾिसो। ही सॼो पार्क आहे, स्टेडियम तव्हां ॾिसी सघो था। हे नालीअ जो पाणी आहे जेको वॾी स्पीड सां हुयो हिन पार्क अंदरि दाख़िल थी रहियो आहे। नौजवान कंहिंखे ॿुधाइनि, कंहिंखे दांह ॾियनि ऐं नौजवान छा हिन ग्राउंड में खेॾी सघंदा? मुंहिंजे ख़्याल में मुश्किल आहे कंहिंखे दांह ॾियनि। अहिड़ा ग्राउंड बि लाजवाब जेके शहर जे विच में आहिनि, उहे बि एतिरी गंदगी फैलियल, नालीअ जो पाणी जेको वॾी स्पीड सां हली रहियो आहे। ऐं सॼो पार्क तव्हां ॾिसो पाणीअ जे हेठि अची वियो आहे। सो वॾी हालति आहे, वॾो ज़ुल्म आहे हिकिड़ो नौजवान नस्ल सां जेको जिस्मानी रांदि खेॾण जे शौक़ खां ईंदो हूंदो ऐं हीअ हालति ॾिसंदो हूंदो त छा हुनजे छा पवंदो जेको आहे सो असरु। काफ़ी सारी जॻहियूं आहिनि। अॼु त मुंहिंजी दिली ख़्वाहिश ई त मां स्टेडियम ॾिसां, पर स्टेडियम जी हालति ॾिसी तमामु घणो ॾुखु थियो। हीअ स्टेडियम आहे।